वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतन व हरीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद दुरूद मुझे महबूबते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। हजार माण्हुनि खां मथे जमायत कमो बेश ऐं दुरूद जो आवाज़ एतिरो सुस्त ॻाल्हि ॿुधो फ़क़ीरो जंहिं ते न मुंहिंजो अल्लाह राज़ी थी ऐं जन्नत जो दग न जंहिंखे रब नसीब कंदो आहे उन जे लबनि ते मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद जी तवार हूंदी आहे। कंहिंजे लबनि ते हूंदी आहे जंहिं अल्लाह ॻाल्हायो। इन इलाइक़े जा त दीवानो तव्हांजी त मां सॼी सिंध में ॻाल्हि कंदो आहियां त असांजे नौशहरे जा हली दीवाना ॾिसो त कीअं था ॻाल्हाइनि। छो त हीअ हिते वेठा आहियूं हले अलाए किथे थी पई मतां सम्झो त रुॻी हिते थी पई हले। पर मां लाइव हलाइण वारनि खे अर्ज़ु कंदुसि त रुॻी मुंहिंजे बूथ खे न भरियो। हेतिरी जमायत आहे इन ॾे ज़रूर पंहिंजी मूवी फेराईंदा कयो त कम अज कम उन्हनि जो बि ख़बर त पए त हेतिरा दीवाना मुंहिंजे महबूब जे बचड़नि जे इश्क में ॻोठ कांडेरो कीरियो में ठहनि। जंहिं ते अल्लाह राज़ी थींदो आहे, जंहिं ते अल्लाह राज़ी थींदो आहे,
जंहिंते साईं मुराद अली शाह राज़ी थींदो आहे उनखे छा ॾियो आहे नौकरी चओ चओ उनखे छा ॾींदो आहे अञा घणो राज़ी थींदो आहे त उनखे कार बनाए छॾींदो अञा घणो राज़ी त उनखे मैनेजर बनाए छॾींदो ठीकु आहे न जेको उनजे हथ में आहे उहो ॾींदो पर जेको न मुंहिंजे ख़ालिक जे हथ में आहे उहो ॾींदो न मुंहिंजो ख़ालिक उहो ॾियो आहे जेको ॿियो कोई बि ॾेई न सघे मुंहिंजो रब्बुल आलमीन न जंहिंते राज़ी थींदो आहे उनजे लबन खे तौफ़ीक़ ॾींदो आहे तुंहिंजे महबूब जो दुरूद पढ़ अञा बसातन लफ़्ज़नि में चवां तोखे जेकॾहिं को माण्हू तो ते कावड़ियल आहे नाराज़ आहे तोसां ॻाल्हाए बि नथो तोसां उन जे भर में बीही करे उनजे महबूब जी तारीफ़ कर ॿुधा ख़ुशि थींदो ॻाल्हाईंदो या बूथो ख़राब कंदो जवाब ॾे सम्झ में ॻाल्हि नथी अचे केतिरो बि तव्हां सां कावड़ियल हुजे मियां मिठड़ा सजण पर जे न उनजे महबूब जी ॻाल्हि कंदे चवंदो तो कावड़ त अहिड़ी हुई त टंग भञाए पर ॻाल्हि कई थी मुंहिंजे प्रीअ जी अचे ही पाणीअ जी बोतल पी त कुझु हाथ धो थी ईअं आहे न महबूब शइ अहिड़ी आहे महबूब शइ अहिड़ी आहे जो पत्थर दिल बाशिक़ हूंदो आहे त उनखे मेण करे छॾींदो आहे ये तो दुनिया जो महबूब आहे जेॾी महिल न तुंहिंजे लबन ते मुंहिंजे मुस्तफ़ा जो दुरूद हूंदो ॿुधा मुंहिंजो राणो रब राज़ी थींदो या न थींदो जॾहिं न रब खे राज़ी करणु चाहीं त मुंहिंजे महबूब ते कसरत सां दुरूद पढ़ंदो कर मुंहिंजो महबूब रब राज़ी थी पवंदो इन करे अल्लाह जंहिंखे जन्नत जो रस्तो ॾेखारणु चाहींदो आहे उन जे लबन ते कसरत सां मुंहिंजे महबूब जो दुरूद पियो हलंदो आहे पोइ हाणे जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे जन्नत जो रस्तो ॾिसणो आहे ऐं पक करणी आहे त रब राज़ी आहे या कोन्हे त पोइ दुरूद लबन ते आण जे नथो अचे लबन ते त पक सम्झ त रस्तो को ॿियो आहे जे अचे ई थो त पोइ दुरूद पढ़ी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लतीफ सरकार फरमायो कामिल करबला में कामिल करबला में आया अज अमीर लफ्ज़ मुझे लतीफ जा ॾिस प्यार मुझे लतीफ जो ॾिस मौलाना साहब कामिल करबला में कामिल करबला में आया अज अमीर वेही वैरन सामो सिधा हलाया जनतीर पर इहा हुई तकदीर इमामन आ गई कामिल करबला में कामिल करबला में आया जुंग जुवान धरती धुबी लर्जी थरथिलिया आसमान करह हुई कान हुयो निजारो नीह जो खुदा खां पुछी ॾिस मोहब्बत हुसैन जी खुदा खां पुछी ॾिस मोहब्बत हुसैन जी ऐं मोहब्बत खां पुछी ॾिस छा फितरत आ हुसैन जी खुदा खां पुछी ॾिस त छा मोहब्बत आ हुसैन जी ऐं फितरत खां पुछी ॾिस ऐं मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आ हुसैन जी मलाइकन खां पुछी ॾिस त छा हिफ़ाज़त आ हुसैन जी
मलाइकन खां पुछी ॾिस त छा हिफ़ाज़त आ हुसैन जी, वञी गुलन खां पुछी ॾिस त छा खुशबू आ मुंहिंजे हुसैन जी। गुलन खां पुछी ॾिस त छा खुशबू आ हुसैन जी, करबला खां पुछी त छा निमाज़ आ हुसैन जी। अञा यकीन न चई भाओ, वञी यज़ीदन खां पुछी ॾिस त छा ताक़त आ मुझे हुसैन जी। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, हर जगह ते कोशिश कंदो हां पारा उहे कुरान जा 30 आहिनि, न की घटि न की वध, सूरतूं साॻियूं 114, पर हर दफ़े कोशिश कंदो हां अहिड़ियूं कुरान जूं आयतूं पढ़ां। यादि रख, अलहम्द खां वठी वन्नास ताईं सॼो कुरान मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान। कुरान छा आहे कंहिंजो शान आहे? मुंहिंजे महबूब जो शान आहे। कंहिं माण्हूअ चयो त छा जेके काफ़रनि खे अल्लाह दाबा ॾिना उहो बि मुस्तफ़ा जो शान आहे? मां चयो जे उहो मुस्तफ़ा जो शान न आहे त तोखे छा थो थियो अरमान? इहो ई त मुंहिंजे महबूब जो शान आहे, जे महबूब जे मञीदड़नि खे रब जन्नत जूं ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदो आहे, ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जे न मञीदड़नि खे रब दाबो ॾींदो आहे त मां वेठो हां पंहिंजे यार जो। त इन करे अॼु कुरान जूं उहे आयतूं पढ़ियमि जो जेके जलसनि जा शौक़ीन आहिनि, फ़िलहाल उहे मथे कनि त अॼु मौज़ू इमाम हुसैन जो। फ़क़ीर वरी कुरान जूं आयतूं कहिड़ियूं पियो पढ़े। हा यार, मज़ो त तॾहिं आ न जॾहिं उन जगह तां तोखे हुसैन पढ़ी ॿुधायां जिथे तुंहिंजो गुमान बि न हुजे। छा ख़्याल आहे? मैं शाहिद हुसैन शौक़ीननि खे, बाक़ी आशिकनि वीचारनि जे लाइ त जिथों वणई उतों पढ़, बस मोहब्बत ई मोहब्बत। अल्लाह जे कुरान करीम के भेरो ॾींदो हलां, कोशिश कंदो हां घणे खां घणो अॼुकल्ह कुरान पढ़ण जी। छो त नातूं त सभु को घणियूं पियो पढ़े, पर दिलि चवंदी आहे त रब जो कुरान बि घणो पढ़ूं। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं तहक़ीक़ सां अल्लाह जे मखलूक ताईं पहुचायूं जंहिंजे ॿुधण सां नफ़रतूं जनम न वठनि पर मोहब्बतुनि जा बूटा ॿरी पवनि। नफ़रतूं जनम न वठनि, मोहब्बत जा बूटा वधी पवनि। अहिड़ा वधी पवनि जो पंहिंजा त पंहिंजा पर परावा बि चवनि हा यार शान ॻाइबो आहे आले रसूल जो, त ईअं ॻाइबा जीअं सजण साईं जो ग़ुलाम ॻाईंदो आहे। अल्लाह कुरान करीम में फरमायो व इन अलैकुम लहाफिज़ीन। ॿुधो अथव न कुरान जी आयत, मता पोइ रहिजी वञे नालड़ा वठी वठां। जन हेॾो मंडलड़ो मचायो आहे, जन अवाम खे घुरायो आहे, खुदा ऐं खुदा जे महबूब जे आशिकनि दीवाननि खे दावत ॾेई करे जन फर्श सजायो आहे, अल्लाह उन्हनि लाइ वरी अर्श सजायो आहे। छो त जंहिंजो जिते पावर हलंदो आहे, दीवाननि जो फर्श ते पावर हलियो, एॾियूं कीणूं घुमाए मुल्क ठाहे छॾियो अथनि। हा यार, तो ज़मीन ते मुंहिंजे सुहिणे महबूब जे बचड़नि जे शान ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ तो फर्श सिंगारियो आहे। इंशाअल्लाह मुंहिंजो रब तुंहिंजे लाइ जन्नत में तुंहिंजा महल सिंगारींदो। ॻोठ जो नालो आहे ॻोठ कांडेरो ख़ान कीरियो। छो त पोइ दोस्त जॾहिं नेट ते ॿुधंदा पुछंदा फलाणे जलसे में नालो न वरतव, ऐं हे फ़कीर जलसो कंदड़ आहिनि हाजी बशीर अहमद कीरियो, ईअं नथा, मंसूर अहमद कीरियो ऐं जानिब अदो कीरियो। अल्लाह सभिनी खे मदीने तय्यबह जी हाज़िरी नसीब फरमाए। कुरान करीम जी तिलावत कयम, मुझे सुने करीम रब फरमायो व इन्ना अलैकुम लहाफिज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून।
मुझे बेनियाज रब फरमायो आए मुझा बाना याद रखी छड़ जा तो खा तुझो रब तक किथे भी परे ना है पर तुझे करीम रब तुझे कुल्हन ते पांजे हुक्म सा एड़ा चाक ऐं चोभल चुस्त मलाइक वेहारे छड्या हल जे कदे कमरे में अंदर नमाज पढ़ी तॾहिं भी लिखंदा हल पर जे जंगल जे विच में वेही गुनाह करी तॾहिं भी लिखंदा हल मता इहो सोची त इबादत मूं लिखी कई आ मलाइकन खे ख़बर नाहे बुराई मूं लिखी कई आ मलाइकन के खबर नाहे मुझे बेनियाज रब फरमायो बुरो करी या भलो करी हे मां अल्लाह तुझे कुल्हन जे मथा किरामन कातिबीन वेहारे छड्या हल नेकी कंदो आ सजे कुल्हे वारो लिखंदो आ बुराई कंदो आ खबे कुले वारो लिखंदो आ साबित थियो हिन जो शान हिन खो मथे आ हिन के ड्यूटी नेकिन जी मिली आ हिन के ड्यूटी बुराइन जी मिली आ हे तुझो मुझा दोस्त अजीज जे अजकल मूवी भरी दो आ हे भी मुझा दोस्त मजबूत तुझी मूवी भरे रहा हन लेकिन एस तो ही गाल खत्म नथी थे ओ मुझा दोस्त सजन परे का पधड़ो करे अचण वारा गाल खत्म नथी थे इनमें राज कहिड़ो आ बेनियाज रब फरमायो जानब कीरे जे कुल्हड़ा जा मलाइक जानब कीरे जा शाहिद कारी सिकंदर जे कुल्हड़न जा मलाइक कारी सिकंदर जा शाहिद आशिक ताहिरी जे कुल्हन जा मलाइक उन जा शाहिद तव्हां जा मलाइक तव्हां जा शाहिद छा जा शाहिद चो नेकिन ऐं बुराइन जा जॾहिं मथे चढ़ियासी त तुझे मुझे कुल्हन ते वेठल तुझा मुझा शाहिद जॾहिं मदीने निगाह कईसी त मुझे मदीने वारे मीर जे कुल्हन ते मलाइक कोन वेठा हन पर चो मलाइकन जा भी सरदार वेठा हन मलाइक कुल्हन ते तुझन मुझन ते त तुझा मुझा शाहिद मुझे मुस्तफा करीम जे कुल्हड़न ते केर जो इमाम हसन ऐं गाला गाला इमाम हसन ऐं इमाम हुसैन पूरी अरब जी तारीख निहार पूरी अरब जी तारीख निहार अरब तबार के हंज ते ही कोन खणदा हन जियां तूं असां खणदा हूं अरब तबार के मथे खणी हलण में ऐब समझदा हन पंहिंजे नौकरन के या वध में वध चीच ॾींदा हन मथे न खणदा हन राज कहिड़ो हुयो जो मुझे मदीने जे ताजदार पंहिंजे पाक कुल्हड़न ते छाते पाक चो चो पाक कुल्हड़न ते हसनैन करीमैन के खणी घुमायो आ काथे मदीने जे गलिन में काथे चो चो काथे मदीने जे गलिन में हसन ऐं हुसैन के घुमायो आ ऐं वरी मक्के जे काबे में इनई कुल्हड़न ते हसन ऐं हुसैन जे बाबे के चाढ़ियो आ इतां गाल के खणऊं न गाल के इतहूं खणऊं न बुद्ध उहो न मुझे हसनैन करीमैन जो शान त छा मुझे महबूब जे बचड़न जो शान आ हसन ऐं हुसैन कुल्हड़न ते वेठा काथे चो मदीने में काथे वेठा मदीने में इन नुबुवत वारन कुल्हन ते अगर के ब्या कदम आया कहजा आया चो बे कहजा भी न हसन ऐं हुसैन जे बाबे जा कहजा हसन ऐं हुसैन जे बाबे जा हाणे उतां मक्के मां थी मदीने में अचूं या मदीने मां थी मक्के में हलऊं जीअं वणई तीअं ॿुधाए त फ़क़ीर हले ॻाल्हाईंदा अचो घुरो
ए फकीर सजर साईं जो चवे तो घुरो जेको बुधण चाहियो ता घुरो त तहां के बुधाए त हसनैन करीमैन जो शान किए पढ़ो। मदीने मां मक्के हलो या मक्के मां थी मदीने रो गालायो ये कोन गालाइंदो। मुझे ख्याल में शेर पढ़ा छो त शेर बन चमा त तो त न पढ़ा पर तहां शेर का सवा कुछ ही था। हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हण ते जे सवारी हुआ। हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हण ते जे सवारी हुआ। पर शहर मदीनो छड़े बचड़न पर शहर मदीनो छड़े बचड़न वञिण पट खेत वसायो आ। केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ। केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ। गाल्हि कर बलावा रन जीत बुधी अज अखड़ियुनि आब वहायो आ। केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ। हिकरे तलबी वारी हुजे ढुक पानी अल्लाह की प्यासा रहने। अजीब राजा इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾहींअ जो ॾींहुं हुआ जिन्नन जो सरदार आयो आ। कदमन में किरी अर्सो करे सोना इजाजत दियो फिरात नदी जो मुंह टोड़े हिनन के बोड़े छड्या महबूबन जे आडो पानी पानी करे छड्या। तवज्जो केर आयो गालायो केर आयो जिन्नन जो सरदार आयो लेकिन इमाम अली मकाम उन दे निहारे छा चयो चो उहो ही चयो जेको सुने इब्राहिम अलैहिस्सलाम जिब्रील के जवाब दिनो होयो। सुनो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जदे निमरूद 40 फुटन ते ट्रकोड़ा दई बाहिजा उल्ला निकरण वारे हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम अजीजा ने मन अंदर पांजे सिस्टम सा उछल अन्या बाह आई उन उछलण वारी शय जे दरमियान में अल्लाह जो खलील हुयो जिब्रील ड्रोड़ंदो आयो। आए सोना इब्राहिम अज रुगी लबड़ा चोर त हिन बाह खे मां पानी करे छड्या। ऐ सोना इब्राहिम अल्लाह जे दरबार में अज हथड़ा खण मुझो बेनियाज रब तुझा हथ कोन मोटाइंदो। सोने इब्राहिम निहारे चयो ऐ जिब्रील फिलहाल आशिक़ई माशूक जे विच मां निकरी वञ। ऐ जिब्रील फिलहाल निकरी वञ छाजे करे मुझो यार जे कदे मुझे सड़न में राजिया तमा खलील के बाह में वंजन कबूला। इश्क इनके चेबो खुदा जो इश्क ए हलवे खाइण वारा जिया सुने इब्राहिम अलैहिस्सलाम के बाग जे अंदर उछलायो वयो जिब्रील के जवाब मिली वयो। जिब्रील विच मां निकरी वयो बाह करीब थियो बाह जे करीब थियो बेनियाज रब
जिब्रील के फरमायो मुझा आशिक मुड़न जा को नहन उन्हनि खे जान जी परवाह नाहे आशिक चवंदो आ राज़ी हुजे शल खुदा खुदा जो महबूब राज़ी हुजे मौला तुझो महबूब बानो तुझो प्यारो खलील या अल्लाह की साड़ी दे मुझे बेनियाज रब फरमायो ऐ जिब्रील वञ वञी बाहि खे चओ कुलना या नारु कूनी बरदऊं व सलामा ऐ जिब्रील वञ वञी बाहि खे अल्लाह जो हुक्म कर त आई बरंदड़ बाहिरों इए पई बर जिया दुनिया दिसे त बरी रहिया काठन के जलाईंदी रहो उन्हनि जो सीनो भले ठरंदो रहे पर अल्लाह जो हुक्म थई विच में इए बाग थी वञ जिया गुलाब जे गुलन जो बाग हुंदो आ जरा गौर कर मुझो अल्लाह चाहे हाँ वडो जुमलो थो पे चवा सोचण वारन अगर मुझो खुदा चाहे हाँ जेको बाह के अंदरों बाग करण ते कादिरा ओहो मीकाइल के रुगी हुक्म करे हाँ मीकाइल हिकड़ो रुगी कक्कर मीह जो वसाए त निमरूद जे बाह में केड़ी ताकत हुई लेकिन मालिक के ये मंजूर न हुयो मालिक के ये मंजूर हुयो एडा लतीफ सुने ता कई चवे तो कख सड़न पन सड़न भले सड़े साओ का जन रिझायो अल्लाह तो नहीं दो तन के बाहर हर शे सड़ी रही काठियों जली रहियूं हन बाहि बरी रहिया अंदर सुनो खलील रब जो जन्नत जे खुशबुन जा मजा वठी रहियो आ बाहि जे विच में जेको बाग बनाए ओहो केरा चो मुझो अल्लाह केरा चो मुझो चो चो मुझो अल्लाह अल्लाह दुनिया के देखारण चाहिदो आ ओ दुनिया वारो जेका तवा जे नजर में बरदड़ बाहि हुंदिया जन्नते यार राजी हुंदो आ उनन ला जन्नत जो बाग हुंदो आ ऐ दुनिया वारो सुने हुसैन फरमायो ऐ जिन्नन जा सरदार जेके तू उञ चई रहियो आ जेके तू बुख चई रहियो आ इहाई त तुंजी भुल्ला रुगो घड़ी खन बीह ॾिस जात अलीअ जो खून कीअं थो कम करे ॾेखारे दुनिया जी तारीख़ निहार की तारीख निहार हकीकत के कबूल को हिकड़ो त अहड़ो बुधा जेको टिन ॾींहनि जो उञारो हुजे टिन ॾींहनि जो उञारो हुजे टिन ॾींहनि जो कुछ भी खाधो न हुजे पर जॾहिं मैदान अचे इए पियो अचे ॼण अर्श खां तलवार लही आई आ हिकड़ो भी मुझे महबूब जो बचड़ो हिकड़ो भी मुझे महबूब जो बचड़ो बुधा सुनो का सुटायो आ मुत मूरी गजर वांगुर यजीदन खे मुझा दोस्त जहन्नम रसीद कयया कोन बाब दियो सुनो अली अकबर आयो शबीह मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तन जा ढेर कंदो वयो राज कड़ो आ पहरी सभी के मार वरी दुनिया के देखारणो हुयो ओ दुनिया वारो मता इयो सी करबला जी का जंगा जंग नागे बल्कि आशिकन जो माशूक जे आहान हली रहियो आ कान असा काणू कढूं कन कान कनी जे कान असा काणू कढूं कन जो न त केर केरो असी केर कढे हां कान पर हिकड़े पिरी कान असा काणू कढूं प्या कहजो कहे हिक जे करे कौम सा कुर्ब थी वींदो आ कहे हिक जे करे गोठ ते रहम थी वींदो आ कहे हिक जे करे इलाइको बख्शजी वींदो आ कहे जे करे चो उन जे करे जेको उन जो ही होंदो आ
अज़ीज़ान मल मुझे बेनियाज़ रब दुनिया के देखारियो दुनिया वारो जॾहिं मुझे हुसैन जो खून दुनिया में लहे यज़ीदिन जे साम्हूं लहे दुनिया जी तारीख़ खोलियो हिकिड़ो भी मुझे आले रसूल जो बचड़ो ॿुधायो जेको यज़ीदिन खे जहन्नम रसीद करण खां सवा अञा जेकॾहिं चवण ॾी त इमाम हुसैन ताईं बाद में तो पहुचा सभिनी के मारी दो अचे जहन्नम रसीद कंदो अचे अचानक तलवार बंद छो पियो करे छो जॾहिं मथों आर्डर पियो अचे त पंहिंजा करे थो मारी या मुंहिंजा करे थो मारी होदा आर्डर अची रहियो आहे रज़ी अल्लाहु अन्हुम व रदू अन्हु होदा आर्डर अची रहियो आहे हेॾा यार मथे निहारे रहियो आहे यार जो यार सां कनेक्शन मिलियो पियो आहे होदा हुननि पलीतनि जे दिलनि में थो विझे त हे मुंहिंजे महबूब जो बचड़ो शबीहे मुस्तफ़ा अली अकबर जवान ईअं चुप कोन कंदो हड़ई जहन्नम में पहुची वेंदो जंहिं बाहीअ खां लंघे मदीनो मदीनो कयो अली अकबर पाणई ख़ामोश थी वेंदो पलीतन मशवरो कयो केर मुकाबलो कंदो मुनाफिकन मशवरो दिनो जॾहिं सोनो अली अकबर जंहिं बाहीअ खां अचे तव्हां मदीनो 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 छा कयो चो छा कयो इए दिल खोले चो मदीनो मदीनो कयो जॾहिं मदीनो मदीनो कंदो अली अकबर खे उहा पंहिंजी भेण सुगरा याद पवंदी तव्हां मदीने जो नालो वठंदो अली अकबर खे भेण याद पवंदी हाणे अकुल वारनि खे इहो हुकुम थियो इश्क वारनि खे हुकुम थियो पंहिंजा करे थो मारी या मुंहिंजा करे चवे थो यार जंहिंमें तूं राज़ी मां इन में राज़ी हां तुंहिंजे दलेरीअ खां हुननि जा जिस्म कंबी विया हाणे हली आ तुंहिंजो नानो हौज़े कौसर जो प्यालो भरियो बीठो आ दुनिया जी तारीख़ में निहारियो मुझे महबूब मुस्तफ़ा जे हिक हिक बचड़े इए जान कुर्बान कान कया हज़ारन यजीद लिखे जहन्नम रसीद कयो आ काडे लखे यजीदी काडे चंद मुझे महबूब जा बचड़ा लेकिन दुनिया जी तारीख़ अन्या यकीन न चे त यजीद जा 17-18 औलाद हुई घणी 17-18 पुत्र धेरू होया मुझे हुसैन जो हिकड़ो ज़ैनुल आबिदीन बचो आ मुझे दिल पर इमाम अली मकाम जो मैदान करबला जे अंदर हिकड़ो ज़ैनुल आबिदीन बचो आ होडा पलीतन दे निहार यजीद जो कुर्ब कबीलो निहार 17-18 जो औलादा तो के कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो रूए ज़मीन ते घुमी ॾिस घुमण खां बाद में ऐलान कर त यजीद जो औलाद केतिरो आ ऐं हुसैन जो औलाद केतिरो पूरी रूए जमीन ते घुमिया जंहिं भी कुंड में विंदे तोखे आले रसूल जरूर मिलंदो पर जेकॾहिं यजीदी ॻोल्हींदे मिलंदुई त कोई भी कोन पर जे हूंदो त कुंड में छुपियल हूंदो छाजे करे उन वक्त में पलीत मुझे हुसैन जे ताकत खां ड्रिनल हो अॼु जो यजीद मुझे हुसैन जे ज़िक्र खां ड्रिनल आहे अज भी हर मां पुट न थींदो आ दुआ घुरंदी आ मौला बचड़ो दे त नालो हुसैन रख ओ मुझा करीम रब पुटड़ो दे त नालो हसन रखा मौला बचड़ो दे त नालो ज़ैनुल आबिदीन रखा जेतरा वेठा हो जंहिं भी मर्तबे फिक्र जा हो को हिकड़ो तो थी चवे तमू दुआ घुरिया मौला बचड़ो दे त उन जो नालो यजीद रखा आहे को कतर को न हूंदो राज कहिड़ो आ चो मुंहिंजो अल्लाह इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा
जैते मुझो करीम रब राज़ी थींदो आ उन जी मोहब्बत मुझो अल्लाह दिलनि में पैदा करे छॾींदो आ। चवी त कुरान लागी तो पढ़ंदो हला हाणे जॾहिं कुरान करीम ते लथो आ हिकिड़ी निमाज़ ॿुधा जंहिंमें आले रसूल ते दुरूद न पढ़ंदो जी हिकिड़ी ॿुधा ॻाल्हायो हिकिड़ी निमाज़ ॿुधा छो त इबादतूं सभु भलियूं पर सभी इबादतुनि में आला इबादत कहिड़ी आहे चो नमाज सभिनी इबादतुनि में आला इबादत निमाज़ आ। कदे सोचो थई त निमाज़ ई एडी रब के प्यारी छो आ अज खुली थो पमा 11 बजे मुखे होशियारी करा जा जनाब कारी साहब निमाज़ खुदा के एडी प्यारी छो आ वरी निमाज़ जे अंदर सजदो खुदा के सब का वधीक प्यारो छो आ। जदे सुने आदम जी गाल ईंदी आ तदे भी रब मलाइकन के सजदे जो चवंदो आ पर जदे मदीने में गाल ईंदी आ तदे भी मुस्तफा जो सजदो हुंदो आ। जदे कयामत जो मैदान थींदो नफ्स नफ्सी जो आलम हुंदो उते भी गाल सजदे जी हलंदी आ। मुझो मदीने जो मीर पेशानी सजदे में रखंदो आ। मुझो रब चवंदो आ या मोहम्मद छा मुझो रब चवंदो वरी वरी चओ या मोहम्मद चई दिल ठार छो त या मोहम्मद चवण सां रब जी सुन्नत पूरी अबू बकर सिद्दीक जी सुन्नत पूरी उमर फारूक जी पूरी उस्मान गनी जी पूरी मुझे दिल पर हसन हुसैन अली अल मुर्तजा जी अल्लाह फरमाइंदो या मोहम्मद इरफा रअसक ऐ मुझा महबूब मोहम्मद करीम जी मुझा करीम रब इरफा रअसक अज त पंहिंजी पेशानी के मथे खण महबूबा अज त मुझे पेशानी के मथे खण ओ मुझा महबूब पेशानी तो दुनिया में झुकाए अज मथे खण पेशानी के सल अज तू हुकुम कदो वञ मां रब तुझा अंगल खण दो वञा मता सुभाणे को चवई हुकुम जो लफ्ज छो चे मोटाया तो रब चवंदो ओ महबूबा अज अंगल करण तुझो कम्मा तुझे अंगलन के पूरो करण तुझे करीम रब जो कम्मा उते भी सजदो छो हाने मुआमिलो सजदे ते अची बीठो इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जात तीरन नेजन जे विच में आखिर अगर अदा कयो आ त छा अदा कयो आ चो सजदो अदा कयो आ करबला जो सजदो ये बात आज तक राज विच है कि मेरा हुसैन आज भी नमाज विच है। मुझो सुनो हुसैन जी सजदे में आयो आ का भी दुनिया जी तारीख बुधाए तो मुझे हुसैन मथड़ो खयो आ ना मुझो